हुकमदार हुकमदार आयो पोता आयो 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 अरे इते छो ठई हां ठीक गलत वेठो आ जा मुझे खबर कोनी न मुके हेडा वेणो अरे थी त ठोक के न दंडाली हेडे थी इनके चवंदा गरीब की इज्जत दे जूतन सुदो दिल मथे पतल आ जा मैं तकड़े में चढ़ी आया तो बता रे चङो यकीन न गाल ॿुध ताज़ी कणक लथी आ ॾे हाला लटे जी क़ीमत किथे पहुती आ कणक भली ताज़ी लहे पर भोतारा अटो चढ़ी वयो थई ॾाकण ते चढ़ी वियो छा न बाबा ॾाढो महांगो कयो अथनि ॾाढो महांगो कयो अथनि गरीब जे खाइण खां चढ़ी वियो आहे हाणे गरीब अटो कोन खाईंदई भला चांवर खाओ न बाबा गरीब हाणे नांद ॾींदा मिट्टी खाईंदा मिट्टी हा भला ॾे हाल वाला गैस जी क़ीमत किथे पहुती आ बाबा गैस वारो केस वॾो केस आहे हाणे जेको गैस वारो केस आहे न इन केस में गैस जे चूल्हे खे तीली गरीब कोन ॾींदा पाण खे तीली ॾींदा एॾो महांगो करे छॾियो अथनि 61,000 बिल आयो आहे हिकिड़ो बड़ा ॾेढ ॾींहुं पियो करे बोल 61,000 हा ॿुधाए मुझे बिल अचे तो मुझे गुर्दे में टेक पची वञे भला ॾे हाल नई हुकूमत आई आ त बिजली त लथी हूंदी हा बिजली लथी हूंदी बिजली हा बिजली लथी हूंदी लथी आहे यार साहब थई कुझु कोन थो बिजली जा बिल वरी सी हो शर्त रखियो वेठा आहिनि गैस वाला बिल जेके आहिनि न उहे बिजली वारे बिल खे ॾिसंदा उहे मथे भड़को खाइनि वरी बिजली जो बिल मथे भड़को थो खाए वरी अटो जेके मोतबरनि जा वरी अटो वरी अञा मथे हलियो थो वञे हा यार चई सही तो यार अॼुकल्ह ॿाहिरि मुल्क में माई रहंदी आहे जेके इहो चवंदा आहिनि IM ऐं FB अलाए यार अलाए छा चवंदा आहिनि सॼो कमु इन ख़राबु कयो आहे असांजो कोन आहे सॼो कमु इन जो आहे थोरी बेहयाई असांजनि जी बि आहे वो ॿाहिरियां मुंहिंजो चवण छो था वठंदा असां खां ॻाल्हि थी आसीं न चङो हाणे ॿुध यकीन हाणे गरीब रहंदो अमीर थींदो बाबा हिते ईअं थींदो आहे हाणे ॿुध ॿाहिरि मुल्क मां मुंहिंजो दोस्त थो अचे उनजी ख़िदमत करणी आहे एतिरो अटो महांगो चूल्हो कोन थो भरे गैस महांगो महिमान ॿाहिरि मुल्क मां हिते थो अचे लाचार हुजा अरे महिमान नवाज़ आहियूं महिमान नवाज़ असां सिंधी महिमान नवाज़ आहिनि केॾी बि गुरबत हुजे पर महिमान खे बाबा बुखियो न आहे छॾिणो हाणे मां घरां थी अचां महिमान मुंहिंजो अचे उनखे तोखे चङे नमूने डील करिणो आहे अचे मां ज़ील कयांसि ज़ील न बाबा डील माना ख़िदमत करणी आहे उनजी अच्छा ख़िदमत खे माना ज़ील चवंदा आहिनि ख़िदमत खे ज़ील चवंदा महिमान थो अचे ज़ील करिणो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम अस्सलाम भला ॿुध इन अस्सलाम वालेकुम खां सवाइ ॿियो बि कुझु अचे थो ॿियो कुझु अच्छा पूजा चूपू अचलू मां का अच्छा चूपा अचलू मां का चुप चका इहा वरी कहिड़ी ॿोली आहे अचना ओला हकुजा ज़रूरु का हरकती ताते हुंदा त गोल खदिया अचना ताजो पुड़िया ताजी कुराड़ी पुड़िया अचना न कुराड़ी खे छा जो माना तव्हांजी कुराड़ी गुज़ारे वई आहे उनजो ॿुधाइण नचो वरी नचूं कुराड़ी गुज़ारींदी नचंदारी कीअं अचना न नचो माना अचूं अचां दे कुर्बा इल्मो ई कहिड़ी ॿोली थो ॻाल्हाए हे तो हो जेके मराठी फिल्मूं हलंदियूं आहिनि पोइ उर्दू में हूंदियूं आहिनि वरी थी वेंदियूं त ईअं थींदो आहे हीअ अलाए ईअं थो थिए अचलो बचलो बाबा सिंधी में भला कुझु ॻाल्हाइणी थो थिए अरे हुरबे अली जा पूसू अरे इनका एतिरो कलाको एंड अच्छा तो तव्हांजे घर पो किथा अलॻि चो इहो चो हुरबो हा हुरबो हिते मिलंदो आहे हुरबो ऐं जेको आहे फूदनो इहो हिते सिंध में थींदो आहे बाबा इहो तोखे मिलंदो मां वठी ईंदुसि अचला उबाचू न करा अतरे कोला कलकतो दा हुरी अच्छा तो ताजी कुराड़ी पूरी कुराड़ी मुई असांजी हिकिड़ी थोरी मुई आहे ॿ टे मरी हुन हिकिड़ी मुई आहे छा अच्छा ला पादी ले कुल बखर लगा चंबल के गिला हुसिया हिन पुछू
प्लीज तो आला छाप मुझे पूरी पुरानी बाबा तो के सिंधी में ॻाल्हाइण ईंदो आहे सिंधी में नाचारा पूरी धाना थी सरल में कृपो अचबू अलगा किता हबितना लफ्ज तो जुल्म तो करी रे जुल्म तो करी मुझो मेहमान तो मारी अरे रुगो तो हुरबो लतारे हुरबो हुकलो आई मुकली मुकली आई माई हुकली यो छा है केड़ी बोली आहे माई कुकली यो छा है ओडे न मो बजे पीके यार कुछ टाइम से को बोलो अचला पू अचला अचला पचला पियो पियो दे पा मां जो सफर में का तकलीफ तो कोना यही है अचुपा उले आका कुल बिदा हुरी ताजे घर में कुटको कुछ कुछ जेता है घर में यो बात समझा लो अभी बियो ला चालू जे खबर ना है ना वो थक जी आए वा ना बाबा जहाज में 16 कलाक सफर क्यों थई जहाज में का तकलीफ तक आई ना अचो ओले बो होली भी इसी तो इता करे बिरियो चपला हर केतला तेला बाथरूम जेतला हाइला पुरु आदे तो पु ओरे अचुमा एरा आदा पुपु किथा जे बुध ही कर पुपु तो करे मता गंद क्यों जे अरे ना पुपु ना इधर पुकु लाखो बा पुकु तो नहीं कहीं बोली मुके समझ में दिया एडी का गल का जतो तो भूख मरा मुके भूख लगी आ अरे वो ये सवेर खानी जे अरे हुरबो डावरी अला छापो जे हुरबो कोलो पोड़ी अला मछा जब पेरी जे अला बकारो मुकया था ना अच्छा पुकु बड़ा अनुभव हां मां समझो मेहमान ने जी बोली दिया जगह अरे जे को पचल सचल पियो आदी है जो बल खाराइस ठीक है बस हाणे ॾिसी मां कीअं थो खरास हां ॿुध ओ जेको टियों ॾींहुं पियो न कुतो मोल जेको उहो गोश्त खाराइस मुर्गी सम्झी खाई वेंदो हाँ ईअं था कयूं अचो अलो बा हाँ आजा उचुपा चला जी राजो अचुना ना चुना अच्छा चुमो चुचुबा पूरी दादू बात में या नंढा ॿार ने तूतड़ी विझी आयो आहे छा पीपे बाबा पुपू मामा पुपू असांजी पुपू वयो हो त हीअं हो आयो आहे त हीअं अरे हेॾे छा कयो अथई निभागा कयो कुझु कोन मम जेको बोर्ड तयारु कयमि न बाबा तुंहिंजे महिमान खे ॾाढो वणियो पहिरीं त जे चूल्हे ते बोर्ड तयारु कयमि सॼो चूल्हो खाइयो सिलेंडर खे ॿ रोड ॾिनई उहो बि खाइयो ॿुधो ऐं मां सम्झी तुंहिंजी ॿोली ऐं चवे पियो त जॾहिं तव्हां बिल घणा था अचनि चूल्हा तव्हां कहिड़े कम जा आहिनि उनखे चट करे ऐं पोइ देगड़ी बि खाधई हा उन बिल बोड़ बि खाधई चमचो खाधई पोइ थोरो तकलीफ़ ॾिएसि पियो पर मां पोयां सट ॾेई कढियोमांसि चमचो ज़रूरु कढणो न तकलीफ़ ॾे हा उन में दवा पियो ॾेई न उहो रखे आयो हा बस तो मन खाधी पर लेट सुम्हो आराम कर अञा के लेटू का अच्छा अमा आए कम शुरू अच्छा अपू पा किथा आयो मेहमान अच्छा पा अच्छा बोला कमदार जी बम्बार मुझे मतलब बोतर निभागा काठी गणिया जो बोतर नक में टिट फासी पियो आहे चिट्टो या डिंगरी काठी सां को निकिरंदो वॾी हालत करे आहे